नाज़रीन ख़बर ॾिनल खैरपुर मां जिते खैरपुर में पहुरियत अने मुसाफ़िरनि लाइ फूलबाग में इफ़्तार पार्टियुनि करण जो सिलसिलो जारी आहे। सिसवा समाजी तंज़ीम तरफ़ां पहिरें रोज़े खां 30 रोज़े ताईं फूलबाग में पहुरियत अने रोज़ेदारनि लाइ रमज़ान दस्तरख़ान सजायो वञे थो। जॾहिं त रमज़ान दस्तरख़ान ते वाई साहब खैरपुर जी टीम एडवोकेट अली अहमद मेमण ऐं फयाज़ खमीसाणी जी अॻुवाणी में रमज़ान दस्तरख़ान ते पहुती। उन मौक़े ते वाई साहब खैरपुर जी टीम पारां समाजी अॻुवान इंजीनियर मज़ार शेख जे कम खे साराहियो। चयो त मज़ार शेख वारा जेके समाजी कम करे रहिया आहिनि उहो हर वस वारनि खे करणु घुरिजे, छो त इहे कम करण सां हिकु त मुस्तहक़ीन माण्हुनि जी मदद थिए थी, अलाह पाक उन जो अजुर बि ॾिए थो ऐं सवाब बि ॾिए थो। हुन सिलसिले में समाजी अॻुवान इंजीनियर मज़ारुद्दीन शेख जो चवणो हो त सिसवा असांजी समाजी तंज़ीम पूरे सिंध अंदरि मुख़्तलिफ़ समाजी कमकार करे पई, जॾहिं त खैरपुर में पहिरीं रमज़ान खां 30 रमज़ान ताईं फूलबाग में दस्तरख़ान लॻाइण जो सिलसिलो जारी आहे। ही जेको अमल सिसवा सिंध ऐं उनजी जेकी टीम ऐं अंजुमन ताजरान जो जेको आहे दोस्तनि जे सहकार सां मज़रुद्दीन शेख साहब ऐं असदुल्ला शेख असांजा शहर जा बहितरीनु सोशल वर्कर ऐं हिमती माण्हू आहिनि। हिननि इहे ग़रीबनि जे लाइ जेको स्टार्ट वरितो आहे, असांखे उमेदु आहे त इहे हर साल कंटिन्यू कंदा, अलाह हिननि खे अजर ॾींदो ऐं हिकिड़ो बहितर अमल आहे। सिसवा सिंध जे तरफ़ां सर जेकी अलाह जी रज़ा ख़ातिर इफ़्तार पार्टी रखी वई आहे, इन में तक़रीबन 400 खां 500 माण्हुनि खे इफ़्तारी कई आहिनि। पुठियां तव्हां मनाज़र ॾिसी सघो था, हिन में बिल्कुलु ग़रीब ऐं मिसकिन माण्हू ईंदा आहिनि ऐं बग़ैर कंहिं लोभ लालच जे जेको आहे प्रोग्राम आहे शहर जे लाइ ऐं थियणु खपे। शहर जे माण्हुनि खे जेके मुखियर हज़रात आहिनि उन्हनि जे लाइ बहितर आहे त इहे करनि, इहे प्रोग्राम करनि पिया। हीअ सिसवा सिंध जे तरफ़ां जेको आहे सो 30 रोज़ा प्रोग्राम आहे इफ़्तार पार्टी जो। अंजुमन ताजरान खैरपुर जो बि हिन में शराकत आहे। अलहमदुलिल्लाह 12 रोज़ो इफ़्तारी अॼु आहे। इहा सिसवा सिंध जे प्लेटफॉर्म तां जेको आहे सिलसिलो हलंदड़ आहे ऐं जेको आहे इन में अंजुमन ताजरान जो असां सां भरपूर साथ हूंदो आहे। ऐं इन खां अलावा जेको आहे सिसवा जो इरादो आहे त 15 रमज़ान खां पोइ जेको आहे ग़रीबनि में राशन ऐं कपिड़ा पिराया वेंदा ऐं हीअ तमामु बहितरीनु अमल आहे। ग़रीब हिते जेको आहे न काफ़ी सिविल अस्पताल जा रोज़ा आहिनि, बीमार आहिनि, उहे बि हिते रोज़ो खोलण ईंदा आहिनि ऐं कम मिसकिन गाॾे वारा, रेड़ीअ वारा, रिक्शाउनि वारा जेके रोज़ो रखंदा आहिनि पिणु, उहे बि हिते अची करे तक़रीबन 400-500 माण्हू रोज़ो इफ़्तारी कंदा आहिनि।